1947 ईस्वी जो ज़मानो हो। ज़िमेदारी पूरे ओज ते हुई। ग़रीब हारियुनि जे पघर जे पोरे जी कमाई मां ज़िमेदार ऐश ऐं इशरत कंदा हुआ, पर पघर वाहींदड़ हारी गभे लाइ परेशान हुआ। हारियुनि जी इहा हालत ॾिसी मरहूम हैदर बख़्श जतोई वारी हारी हक़दार पार्टी तरफ़ां अधो अधु बटई जी तहरीक शुरू थी, जंहिंमें सिंध जे कुंड कुड़छ जे हारियुनि हिसो वरितो। उन में लाल मोहम्मद लाशारी भी वॾो किरदारु अदा कयो, जेको डेसर स्टेट जे सी फार्म लॻताल के उमरकोट में हिकु ज़मीन जो हारी हो। इहा ज़मीन हिकु अंग्रेज़ कंपनी खे 20 सालनि लाइ मकाते ते मिलियल हुई, जंहिंजा संभालींदड़ भी ज़िमेदारी ज़हनियत जा मालिक हुआ। जॾहिं सिंध में हारी तहरीक ज़ोर वरितो, तॾहिं ज़मींदारनि जे कोटनि में ॾार पवण लॻा। संदन दिलनि में अची गिदड़ वेठो त जे ही लिङे उघाड़ा ऐं पहिरें प्यादा माण्हू कामयाब था थियनि त संदन फिरौनियत ऐं कारूनियत खे वॾो धकु लॻंदो। उन करे इन्हनि ग़रीब हारियुनि खिलाफ़ कात कुहाड़ा कया ऐं खेनि हर क़िस्म जूं तकलीफ़ूं ॾियण लॻा, पर हारियुनि पंहिंजी तहरीक खे ॻाढ़ी रत जो रेज ॾेई पुख़्तो कयो। 22 जून 1947 ईस्वी जी ॻाल्हि आहे त नबीसर जे वेझो जॾे में हारियुनि जो जलसो थियो, जंहिंमें सारी सिंध जा हारी अची गॾु थिया। उन वक़्तु कणिक जा देरा अच्छा हुजनि, हारियुनि जी हिम्मत ऐं महिनत सां धरतीअ हीरा मोती उपाया, जेके सिज जी रोशनीअ में चमकी रहिया हुआ। लाल मोहम्मद ऐं संदसि साथी पंहिंजी माउरुनि ऐं भेनरुनि खे देरनि जी संभाल लाइ विहारे पाण जलसे में विया। जॾहिं स्टेट जे जागीरदारनि ॾिठो त मैदान ख़ाली आहे ऐं अन्न लुटण जो वाह जो मौक़ो आहे, तॾहिं मैनेजर अमलदारनि ऐं कारवान सां गॾिजी हारियुनि जी औरतुनि ते हमिलो करे अधु भटाई ॾियण बदिरां सारो अन्न फुरण शुरू कयो। तॾहिं माई बख्तावर, जेका हारी लाल मोहम्मद जी माउ हुई, उन्हनि खे चयो त कुझु धीरज करियो, मर्द मोटी अचनि त पोइ अन्न खणिजो। पर हिननि ज़ालमनि कुझु न ॿुधो। उन ते माईअ अन्न खणंदड़ खे अहिड़ो त ज़ोरदार धिको ॾिनो जो हू मुंहुं भर वञी किरियो। उहो ॾिसी ज़ालमनि यकदम बंदूक जे घोड़े खे तहरुक में आंदो। माई धकु लॻण शर्त चयो त अबा ॾिसजो मतां मारिया अन्न न खणी वञनि, ऐं हूअ गुज़ारे वई। माई बख्तावर खे शहीद थिए कई साल गुज़री विया आहिनि, पर अॼु बि संदसि इहे लफ़्ज़ सिंध जे कुंड कुड़छ में गूंजजी रहिया आहिनि ऐं असांखे ॿुधाइनि था त हितां जे बहादुर गैरतमंद ऐं सर्वेश औरतुनि बि ज़ुल्म ऐं ॾाढ खे ख़तमु करण लाइ पंहिंजो ॻाढ़ो रतु वहायो। हिन जी शहादत ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ जुदोजहद में पोरियत हारियुनि ऐं हारियाणियुनि जी क़ुर्बानीनि जो लाज़वाल ऐं लाफ़ानी मिसाल आहे। हीअ माई हिन दौर जी पहिरीं दिलेर ऐं बहादुर औरत आहे, जंहिं ज़िमेदार शाही, वॾेरा शाही ऐं जागीरदारी ख़िलाफ़ झेड़ींदे शहादत हासिल कई। माई बख्तावर सिंध जे जमीला बोपाशा अल्जेरिया जी आज़ादी जी तहरीक जी बहादुर शहीद औरत आहे। अॼु सिंध जे हारियुनि में पंहिंजे हक़नि हासिल करण लाइ जेका सुजागी ऐं बेदारीअ जी लहर पैदा थी आहे, उन जो बुनियाद शहीद बख्तावर जो रतु आहे। इन माईअ जान ॾेई सिंधी हारियुनि में नई तड़प, नओं जज़्बो ऐं नओं वलवलो पैदा कयो आहे। उन खां पोइ हारी तहरीक हिकु ज़िंदा हक़ीक़त बणिजी वई, जेका हारियुनि में ॿधी ऐं एके जो मिसाल ऐं हक़ वठण लाइ हिकु हंधि गॾु थियण जो सबक़ु बणिजी वई आहे।